हाँ बरसात थी पहने यार ॿाहिर निकिरां कीअं छटी कोन्हे मूं वटि रेनकोट जो ख़ाली जैकेट आहे हेठां पैंट त हाली थींदी न ऑटो अंदर ताईं थोड़ी ईंदो आहे यार ऑटो लाइ ॿाहिरि त वञिणो पवंदो न ऐं ॿाहिरि वेंदे वेंदे पैंट त हाली थींदी न हा मम्मी जी छटी थो खणा हथ न लॻाइजे मुंहिंजी छटीअ ते नज़र बि न विझिजे मम्मी अची वेंदुमि थोड़ी देर में वापसि थोड़ी देर में तूं अची वञे मुंहिंजी छटी न ईंदी अॻे दफ़े खणी आई छटीअ जी डंडी उहा ई हुई बाक़ी छटी सॼी मथे हा त उन ॾींहं ते तूफ़ान केॾो लॻो पियो पाण ख़ुशि थी न पुटु त अची वियो वापसि हा त ज़रूरत कहिड़ी उन ॾींहं ते दोस्तनि सां पिनण जी रोज़ त पिननि था आवारा तुंहिंजा दोस्त अच्छा मां छटी खणी थो न ओए हथ न लॻाइजे छटीअ खे अचां थो 15 मिंट में छटी सही सलामत वापसि न आई न तूं बि न अचिजांइ घरे तोखे चयोमांइ न शाम जो मिलूं था हिन ई टाइम ते माण्हू थी तोखे शाम जो ख़बर थी न तोखे मूंखे ग्रामर क्लासिस ते वञिणो हूंदो आहे फालतू त उअं ई वेठा हूंदा सॼो ॾींहुं तव्हां सभु हा ऑर्डर ॿुधायो हिकु इडली सांभर खणी आ इडली सांभर उहो त कोन्हे इडली सांभर कोन थी तो वटि अरे चाइनीज़ जे दुकान ते आयो आहीं तूं ॿ मंचूरियन नूडल्स खणी अच घर में हर ॻाल्हि ते खिटपिट थी थिए यार छटी जी ॻाल्हि ते हंगामो थियो आहे अॼु ग़रीब आहे न तव्हां ग़रीबनि जे घर नंढी नंढी ॻाल्हियुनि में किटपिट थींदी रहंदी आहिनि तूं मूंखे ग़रीब थो चए न मां तोखे जीअण जी उमेद थो ॾियां भाई हिन में वॾी ॻाल्हि कोई कान्हे हा ॿियो कुझु ॾियांव हा खाइण ॾे हा खाइण में ॿियो छा ॾियांव अरे जेको ॾिनो थी उहो त खाइण ॾे छा माण्हू आहे यार इहो जवान 1000 करोड़ कमाए भाई तव्हांखे छा मिलणु आणो अथव हुन में तंबूरो पंहिंजे खीसे में 1000 रुपया कोन अथव ख़ाली 1000 करोड़नि जूं ॻाल्हियूं जवान 1000 करोड़ कमाई 15 minutes later हले यार बरसात बंदि थी वई पुछां बिल घणो थियुसि हले बबलू ॾे अरे मुंहिंजी छटी काॾे काथे रखी तूं हिते ई रखी न यार अरे बाबू हिते छटी पई आहे ॾिठे या न मां न ॾिठी अरे मुंहिंजी मम्मी कढी छॾींदी मूंखे घर मां कम कर कैमरा चेक कर अरे हाँ कैमरा 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 कोन्हे कैमरा कोन थी हिते मुंहिंजे वटि आहे न हा त चेक कर न मुंहिंजे मोबाइल में अरे पागल ई औलाद आहे यारे ओए छटी किथे आहे मुंहिंजी मम्मी ओ मनीष जे घर ते बरसात जाम पई पए न उनखे ॾेई आयो हुयसि न माना उनखे न ॾेई आयमि गुम करे आयो आहीं मुंहिंजी छटी गुम करे आयो आहीं वाया त भाई ये छाता पड़ा है किसी का है क्या?